बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। दोस्तों अस्सलाम वालेकुम। दोस्तों में तो तव्हां सब खुशबाश ठीक ठाक हूंदा। दोस्तों अॼु मां तव्हांखे हमल फ़क़ीर ऐं शाह अब्दुल लतीफ़ भुट्टे जो हिकिड़ो बेत ॿुधायां थो जंहिंजी मुशाबत बिल्कुलु हिक जहिड़ी आहे। ॿुधो, चए थो हमल फ़क़ीर थो चवे त परियां संदे पार जो जे कुतो अचे कारो, अबो वीचारो कुर्बान वञे उन कुते तां। शाह अब्दुल लतीफ़ भुट्टे थो चए त कुतो जे कांव परियां संदे पार जो, चए थो कुतो ऐं कांव कारो हूंदो आहे। कुतो जे कांव परियां संदे पार जो उन्हनि मथां आउं कोड़े कुर्बान थियां, उन्हनि मथां आउं किरोड़े दफ़ा कुर्बान थी वञा। दोस्तों शेर कीअं लॻो तव्हांखे? सुठो लॻो हुजेव शाह जो बैत त पेज फॉलो कयो, लाइक कयो, पसंदि कयो, शेयर कयो। तव्हांजा लख कुर्ब, दुआउनि में यादि। हक़ लतीफ़।